नाजा शागिर्द तंज़ीम निशात जमायत लोहारी शरीफ यूनिट खान साहब अब्दुर्रहमान ऐं निशात लाइब्रेरी जे गॾियल सहकार सां निशात लाइब्रेरी में सेकेंड मंथली सेल्फ असेसमेंट टेस्ट कामयाबी सां मुनक़िद कई वई। हिन इल्मी सरगर्मी में 60 खां वधीक शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई, जिन जो तालुक यूनिट खान साहब अब्दुर्रहमान, यूनिट लोहारी शरीफ ऐं यूनिट गौसबख्श कॉलोनी सां हो। टेस्ट में निशात एजुकेशन इम्प्रूवमेंट प्रोग्राम जे चेयरमैन मोहतरम सफदर असलम कीरियो ऐं ज़िला सदर नबीबुल्लाह कोरेजो शिरकत कई। इन मौके ते यूनिट खान साहब अब्दुर्रहमान जे सदर असगर अली कोरेजो, निशात लाइब्रेरी जे चेयरमैन अब्दुर्रहीम कोरेजो, वाइस चेयरमैन मोहम्मद अली सैड़ो ऐं निशात लाइब्रेरी गर्ल्स विंग जी चेयरपर्सन मिसरीना कोरेजो पिण मौजूद हुआ। निशात लाइब्रेरी जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन निशात मीडिया सेल सां ॻाल्हाईंदे चयो त निशात लाइब्रेरी यूनिट खान साहब अब्दुर्रहमान तरफ़ां हर मंथली सेल्फ असेसमेंट टेस्ट वठी ईंदी आहे। इन टेस्ट जो बुनियादी मक़सदु आहे उहो आहे त ॿारनि खे ॿुधाइण त प्री एंट्री टेस्ट कीअं ईंदी आहे ऐं ॿाहिरि जेके मुख़्तलिफ़ शोबा आहिनि त उन्हनि में टेस्ट जेके अचे थी उहो कहिड़े नमूने ऐं कहिड़े तरीक़े जी ईंदी आहे। इन टेस्ट में असां तमामु सिलेबस शो कंदा आहियूं, जेके ॿारनि खे असां मुहैया कंदा आहियूं 1 मंथ पहिरीं, जेके उहे तयारी करे टेस्ट ॾींदा आहिनि। इन टेस्ट जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि, ॿार पंहिंजे अकेडमिक लेवल खे स्ट्रॉन्ग करे सघनि था, हुननि खे ख़बर पवंदी ॿाहिरि जेके वॾियूं टेस्टूं आहिनि उहे कहिड़े हिसाब सां ॾिए पियो। असां निशात लाइब्रेरी तरफ़ां हर मंथली सेल्फ असेसमेंट टेस्ट वठंदा आहियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ फंदा स्टूडेंट जेके आहिनि अची करे हिते टेस्ट ॾींदा आहिनि ऐं पंहिंजो बेसिक बुनियाद जेको आहे पको करण जे लाइ हिते ईंदा आहिनि। हुननि जो चवणु हो त निशात लाइब्रेरी जे तरफ़ां हर महीने बाक़ाइदगी सां सेल्फ असेसमेंट टेस्ट मुनक़िद कई वेंदी आहे, जंहिंजो मक़सदु शागिर्दनि खे पंहिंजी इल्मी सलाहियतुनि जो जाइज़ो वठण जो मौक़ो फ़राहम करणु, खेनि मुस्तक़बिल में थींदड़ एंट्री टेस्टुनि ऐं मुख़्तलिफ़ सरकारी तोड़े निजी नौकरियुनि जे मुक़ाबले वारे इम्तिहाननि लाइ बहितर नमूने तयारी करणु ऐं संदनि एतमाद में वाधारो आणणु आहे।